बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम। इहदिना सिरातल मुस्तक़ीम। इंसान जेके ख्वाब ॾिसंदो आहे उहे या त शऊर सां ॾिसंदो आहे या लाशऊर सां या तहतुल शऊर सां। इहे टे हिसा हूंदा आहिनि जंहिंसां उहो पंहिंजी ज़िंदगीअ खे बहितर बणाईंदो आहे। यानी जेकॾहिं उहो ख्वाब ॾिसंदो आहे त उहो लाशऊर जी हैसियत में ॾिसंदो आहे, पर जेको शऊर जी हैसियत में शयूं ॾिठियूं वेंदियूं आहिनि उहे ई हक़ीक़त ख्वाब हूंदियूं आहिनि ऐं उहे ई ज़िंदगीअ खे तब्दील कंदड़ शयूं हूंदियूं आहिनि। जेकॾहिं तव्हां को ख्वाब ॾिसो था, ख्वाब माना जाॻंदी नज़र सां का शइ सोचियो था, उनजी प्लानिंग कयो था, उनजा हदफ़ मुक़ररु कयो था ऐं ॾींहों ॾींहुं तव्हां उन ते अमल कयो था त पोइ तव्हां पंहिंजे ख्वाब ते पहुची सघो था। जंहिं ख्वाब जो ज़िक्र मां तव्हां सां कयां थो उहे ख्वाब जीअं क़ाइदे आज़म ॾिठो, अलामा इक़बाल ॾिठो या ॿियनि जेके बि साइंसदान थी गुज़रिया आहिनि, सियासतदान थी गुज़रिया आहिनि या जिन पंहिंजो तारीख़ ते निशान छॾिया आहिनि, उन्हनि माण्हुनि ॾिठो अहिड़ा ख्वाब ई क़ीमती हूंदा आहिनि। ऐं उहे ख्वाब जेकॾहिं को माण्हू ॾिसे थो ऐं उन मंज़िल ताईं पहुचे थो त उहा शइ बहितरीनु आहे। अल्बर्ट आइंस्टाइन चयो त कामयाबु थियण लाइ कोशिशि न कयो, पर पंहिंजो वैल्यू वधाइण जे लाइ कोशिशि कंदा कयो। वैल्यू वधण खां पोइ ई ऑटोमेटिकली तव्हां कामयाबु थी वेंदव। इहे हाणे 90 जी ॻाल्हि आहे। 90 वारे ॾहाके में तक़रीबन हिकिड़ो टीचर पढ़ाए पियो वेठो क्लास में त उन चयो त ज़िंदगीअ जा वॾे में वॾा ख्वाब ठाहियो, अहिड़ा ख्वाब ठाहियो जेके तव्हांखे मंज़िल ताईं पहुचाइनि ऐं तव्हांखे कामयाबु कनि, यानी जेके हद अंदरि हुजनि, शऊर जे अंदरि हुजनि, तव्हांजे सोच ऐं अकुल जे अंदरि हुजनि, उनजी लिमिट तव्हांजे अकुल जेतिरी हुजे। त हिकिड़े शागिर्द उथी बि चयो, साईं मज़ाक़ में खिली त असांखे त चओ था त तव्हां ख्वाब ॾिसो, ज़िंदगीअ खे को मक़सदु ॾियो या को हदफ़ मुक़ररु कयो, पर तव्हांजो हदफ़ कहिड़ो आहे, तव्हां ज़िंदगीअ में छा थियणु चाहियो आहे। तव्हां त हिकु आम टीचर ई आहियो। त उन टीचर मुस्कुराए चयो त हिकिड़े ॾींहुं मां मुल्क जो सदर थींदुसि। त समूरा छोकिरा जेके उते मौजूदु हुया, जेके शागिर्द हुया, उहे समूरा खिलण लॻा, छो जो इहा त शइ नामुमकिन हुई। ऐं अवां ॾिठो त उन मुसलसिल स्ट्रगल कई, सियासत में आयो ऐं उहो अमेरिका जो 2 भेरा सदर थियो। ऐं तव्हां सां बराक ओबामा जी ॻाल्हि करे रहियो आहियां। उहो हिकु आम टीचर हुयो, हुन ख्वाब ॾिठो ऐं जंहिं वक़्तु हुन हलफ़ बरदारी वारी तक़रीब ख़तमु थी त हुन आसमान ॾे मुंहुं करे चयो त हर का शइ मुमकिन आहे, यू कैन डू एवरीथिंग। ईअं ई तव्हां पंहिंजा हदफ़ मुक़ररु कयो, पंहिंजा ख्वाब ॾिसो ऐं उन्हनि ख्वाबनि जी ताबीर कंदा रहो त तव्हांजी ज़िंदगी बहितर थींदी रहंदी। जेकॾहिं को माण्हू पंहिंजो पाण खे इंसानियत वारे दायरे में आणणु चाहे थो त उन लाइ लाज़िम आहे त हू घटि में घटि हिकु माण्हूअ जी रोज़ानो मदद करे या हफ़्ते में हिकिड़ो चकर मदद करे या महीने में ई मदद करे, पर कंहिं न कंहिं माण्हूअ जी मदद कंदो त एॾा रस्ता हुन जे लाइ पाण बि निकिरी ईंदा जो जंहिं बि जॻह ते हू मुंझी पवंदो, हू धुॿण में फासंदो या कंहिं रेगिस्तान या वारीअ में फासी पवंदो, ज़िंदगीअ जे कंहिं रुञ मां हू सफ़रु कंदो त को न को अहिड़ो सहारो ज़रूरु हुनखे मिलंदो जेको हुन जी मदद कंदो। तंहिंजे करे जेतिरो बि तव्हांखे वित्त आहे, जेतिरी बि तव्हांखे ताक़त आहे, उन हिसाब सां ॿियनि जी मदद कंदा रहो त जीअं ॿियनि जी ज़िंदगी आसान थींदी त अलाह साईं अव्हां जी ज़िंदगी आसान कंदो। अलाह साईं असां सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारे ऐं सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।